बांधी गाठेठोड़ महंगाई खिलाफ पीटीआई पारा जिले जनरल सेक्रेटरी गुलाम मुस्तफा रिंद ताल के दौड़ सदर अब्दुल कादिर ब्रोही रिजवान ब्रोही कामरेड नूरन जी अगवाणी में प्रेस क्लब बांधी साम्हूं एतिराजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते अगवाणनि ॻाल्हाईंदे चयो त गाठेठोड़ महंगाई सबबि ग़रीब माण्हू हिक वक़्त जी मानी खाइण लाइ परेशान थी वियो आहे। हुननि वधीक चयो त पीटीआई हुकूमत में पेट्रोल 150 रुपया लीटर हो त मौलाना फज़लुर रहमान उनखे हराम करार ॾिनो हो, जॾहिं त अॼु पेट्रोल 300 रुपया आहे त उहो पिणु हलाल आहे। पीडीएम हुकूमत खे ग़रीब आवाम जो ख़्याल नाहे त हू कहिड़ी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, छाकाणि त डॉलर मथे चढ़ी रहियो आहे ऐं ॿाहिरि मुल्कनि जी बैंकुनि में हिननि जी दौलत वधी रही आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं हुकूमत ख़त्म करे नए सिर इलेक्शन कराई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।